अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, मूंखे कुझु दोस्तनि फरमाइश कई त मां सिंधी जे तमामु वॾे आर्टिस्ट मरहूम यूसुफ अली जे लाइ कुझु तव्हांखे ॿुधायां त यूसुफ अली मरहूम केरु हो ऐं पाकिस्तान टेलीविज़न ते कीअं आयो। इहो सॼो किसो आहे, तमामु डिघो किसो आहे। मां कोशिशि कयां थो तव्हांखे मुख़्तसरन उहो ॿुधायां त मरहूम यूसुफ अली बहितरीनु इंसान हो। न सिर्फ़ु बहितरीनु इंसान हो बल्कि बहितरीनु आर्टिस्ट बि हुयो। ऐं मुंहिंजे नज़र में यूसुफ अली मरहूम जहिड़ा आर्टिस्ट कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि ऐं मां त हुनजो वधीक एतिराम कंदो हुयुसि जो मां हुनखे भाईजान चवंदो हुउसि। ऐं काफ़ी जॻहियुनि ते उहो मूंखे गाइड बि कंदो हुयो ऐं काफ़ी जॻहियुनि ते मूंखे मोरली बि हुन काफ़ी सपोर्ट कई। ऐं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हुयूं जेके मरहूम यूसुफ अली सां मुंहिंजा कुझु इख़्तिलाफ़ बि थिया, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। उहे बि मरहूम यूसुफ अली जे करे ई इख़्तिलाफ़ थिया। दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त यूसुफ अली मरहूम रोहिड़ी सखर जे भरिसां जेको रोहिड़ी शहरु आहे, रोहिड़ी शहर में रहंदो हुयो। नंढे हूंदे खां ई उते ई रहंदो हो जो हुनजा वालिदीन जेके पंजाब मां जेको रोहिड़ी में अचे सेटल थिया हुया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूसुफ अली मरहूम सिंधी न हुयो, ठीकु आहे। यूसुफ अली मरहूम पंजाबी हुयो ऐं सिंधी कोन हुयो। ऐं हुन नंढे हूंदे खां ई यानी सिंध में रहण जे करे हुन सिंधी ॻाल्हाइणु शुरू कई। ऐं हिन जे वाले साहबु हुनखे रोहिड़ी जो ई हिकिड़ो मोटर जो गैरेज हुयो जिते हुनखे जेको आहे सो हुनजे पीउ हुनखे उते मिस्त्री वटि छॾियो त बाबा हिनखे कमु सेखार। यूसुफ अली मरहूम मोटर मैकेनिक जे तौर ते पंहिंजी ज़िंदगी जो कमु शुरू कयो। याने उते गाॾियुनि जो कमु सिखंदो रहियो। ऐं छो त सिंधी इलाइक़ो हो, सिंधी शहर हुयो, त हुन सिंधी ॻाल्हाइण बि उतां ई सिखियो, ठीकु आहे। पंजाबी हो, सिंधी कोन हुयो। ऐं हुन सिंधी सिखी उते माण्हू ईंदा हुआ गाॾियूं ठाराइण। अहिड़े नमूने सां मैकेनिक ज़बरदस्त हुयो गाॾियुनि जो। ऐं कुझु अरसे खां पोइ जॾहिं हू पूरो जवान थियो त हुनखे इहो शौक़ु जाॻियो त मां ड्रामनि में कमु कयां। तंहिं ज़माने में त PTV हुयो हिकिड़ो इदारो। हुन कीअं मशवरो ॾिनो त तूं कराची वञ ऐं उते तूं पंहिंजी क़िस्मत जी आज़माई कर। कराची हलियो आहे ऐं कराची में अची हुन पंहिंजे जदोजहद जो आगाज़ कयो। ऐं जहिड़े तहिड़े नमूने सां हू कराची टेलीविज़न ते पहुतो। ऐं उते उन वक़्त जे जनरल मैनेजर साईं मरहूम अब्दुल करीम बलोच साहब हुनखे ॾिठो ऐं ॿुधो ऐं पोइ वरी प्रोड्यूसर्स खे रेफर कयईं। अहिड़े नमूने सां यूसुफ अली मरहूम पंहिंजे फ़न जी ज़िंदगी जो आगाज़ पाकिस्तान टेलीविज़न तां कयो। ऐं वॾो महिनती हुयो, पढ़ियलु लिखियलु न हुयो। यानी मां भयां थो त शायदि 7 या 8 दर्जा पढ़ियलु हूंदो। पर कमाल हुनजो इहो हुयो त जॾहिं हुन आम ज़िंदगी में क़दम रखियो त मरहूम खे काफ़ी कमांड हूंदी ॻाल्हाइण ते। ऐं उन कमांड सां ई हुनजी उर्दू बहितरीनु, पंजाबी त हुयो ई हुयो, ऐं पोइ सिंधी ॾाढी सुठी ॻाल्हाईंदो रहियो। ऐं उन खां पोइ थोरी घणी अंग्रेज़ी बि ॻाल्हाईंदो हुयो। पर लिखण में सफ़ा कमज़ोर, यानी लिखी न सघंदो हो का बि, यानी इवन उर्दू बि, इवन पंजाबी बि, इवन सिंधी बि, या इवन अंग्रेज़ी। ऐं हुन जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न ते पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो त हुन अंग्रेज़ी फिल्मूं ॾिसणु शुरू कयूं। अंग्रेज़ी फिल्मूं तक़रीबन तॾहिं VCR जो ज़मानो हो, VCR जी कैसेटूं खणंदो हो तारिक रोड तां किराए ते, ऐं मार्टन क्वार्टर में रहंदो। ऐं हुनजी जेका वाइफ हुई उहा बि ईसाई हुई, पाण बि ईसाई हुयो, मुसलमान न हुयो। यूसुफ अली मरहूम मुसलमान न हुयो। थी सघे थो मुसलमान बाद में थियो हुजे, मूंखे उनजी ख़बर न आहे। पर मूंखे एतिरी ख़बर आहे त हुनजी ज़ाल बि
ईसाई ही ऐं पाण बि ईसाई हुयो। ईसाई जेके पंजाबी ईसाई जेके ईंदा आहिनि पंजाब मां, उहे अची नंढनि नंढनि शहरनि में अची रहंदा आहिनि, सिंध जे या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। सो बहरहाल अंग्रेज़ी फिल्मूं खणंदो हुयो, ॾिसंदो हुओ, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदो हुयो। अहिड़े नमूने सां हुनजी एक्टिंग में अञा वधीक निखार पैदा थियो। ऐं अहिड़ो वक़्तु आयो जो हू हर ॿिए प्रोड्यूसर जी मजबूरी थी पियो, हर ॿियो टियों प्रोड्यूसर हुनखे पंहिंजे ड्रामे में खणंदो हुयो। मूंसां मरहूम 1984 में हिकिड़ो सीरियल जेको मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों सीरियल हुयो, ऐं साईं मरहूम यूसुफ अली जो बि शायदि उहो पहिरियों सीरियल हुयो। मुमकिन आहे इन खां अॻु में कयो हुजे, मूंखे यादि नथो अचे, पर उहो हुयो ज़िंदगी ओलड़ा, जेको मरहूम हिन जो कहिड़ो असांजो राइटर आहे, नालो अचे त मां तव्हांखे ॿुधायां थो, अली बाबा, मरहूम अली बाबा जो लिखियलु हुयो, ऐं उनखे मरहूम साईं मोहम्मद बसमी जो साहबु कयो, ऐं मूंखे बि उन में खयूं, ऐं मुंहिंजो बि लीड रोल हो, ऐं मां उनजो पुटु थियो आहियां, हू मुंहिंजो पीउ थियो आहे हुन में। बहरहाल हुन में हुन मुंहिंजी काफ़ी मदद कई, छो त मुंहिंजो पहिरियों सीरियल हुयो, ऐं काफ़ी मुंहिंजी मदद कई, ऐं मां उनखे प्यार में भाईजान चवंदो हुयुसि, भाईजान भाईजान भाईजान, त मूंखे बि काफ़ी भाईंदो हुयो। अहिड़े नमूने सां ज़िंदगी जो सफ़र हलंदो रहियो हुते। उहो मुख़्तलिफ़ ड्रामा सीरियल्स में कमु कंदो रहियो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी सीरियल साईं समय जे साहब शुरू कई, गामू सचार। गामू सचार में मां ऐं मरहूम यूसुफ अली गॾु हूंदा हुआसीं। 26 किस्तुनि जी सीरियल हुई, जंहिंमें असां ॿिन्ही जो हिकु जेतिरो रोल हुयो, ऐं टाइटल रोल त ज़ाहिर आहे भाईजान यूसुफ अली जो हुयो, पर मुंहिंजो बि उनजे बराबरि रोल हुयो। तव्हां ॾिठो हूंदो, बल्कि उन जा कुझु शॉट्स मां कोशिशि कयां थो, जेकॾहिं यूट्यूब कॉपीराइट न लॻाए, मां थोरो थोरो तव्हांखे सिनेप्सिस हुन जा ॾेखारे सघां थो। लाजवाब सीरियल हो, ऐं मुंहिंजी उन में काफ़ी हेल्प कई हुई। रिश्तनि ऐं शादियुनि जूं लाइन लॻी वेंदी, छो न लाइन लॻंदी, आख़िर 8वीं जमात पास आहियूं। तोखे ज़ाल मिलंदी मैडम साड़ीअ सां ऐं खुड़ीअ वारे सैंडल सां। मैं मूं ॿुधो आहे त इहे ज़ालूं मारियूं बि खुड़ी वारे सैंडल सां आहिनि। बहरहाल उहो सीरियल थियो, ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढो इंजॉय कयोसीं। 26 किस्तूं, ठीकु आहे, 26 किस्तूं पूरियूं मरहूम यूसुफ अली सां इंजॉय कयूंसीं। उन में हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो इहो आयो त मूंखे ॻोठ में हिकिड़ी पजेरो हलाइणी पवंदी आहे। पजेरो मां कोन हलाए सघे, हालांकि मां गाॾी हलाईंदो हुउसि, मां पंहिंजी FX हूंदी हुई, ऐं पर पजेरो मूंखां न पई हले। पोइ उन ते साईं समेर साहब त दड़का ॾिना ई ॾिना, पर मरहूम यूसुफ अली बि मूंखे ॾाढा दड़का ॾिना, यार तूं कमाल आहे, तूं पजेरो नथो हलाए सघे, पंहिंजी गाॾी बि हलाईंदो आहे, हे आहे उहो आहे। बहरहाल मुश्किलनि सां उहो असां शॉट रिकॉर्ड कयोसीं। ख़ैर पूरो थियो सीरियल। सीरियल पूरे थियण खां पोइ मां छा कयो, जो पर्ल कॉन्टिनेंटल होटल में मां हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो, गामू सचार जे नाले सां, डिनर सां गॾु। सो उहो गोल्ड लीफ वारनि उनखे स्पॉन्सर कयो, ऐं स्पॉन्सरशिप खां पोइ जॾहिं मां कार्ड विराया त साईं मरहूम यूसुफ अली छा कयो, जो इंफॉर्मेशन जितां असांखे NOC मिलंदी आहे, उन्हनि खे लिखी ॾेई आयो त असलम भुट्टो इहो प्रोग्राम नथो करे सघे, जो इहो मेन टाइटल रोल मुंहिंजो आहे, ऐं हुन कहिड़े तहत इहो प्रोग्राम अरेंज कयो आहे। सो मूंखे इंफॉर्मेशन उन्हनि घुरायो त हीअ तव्हांजे लाइ कंप्लेंट आई आहे। बहरहाल मां पंहिंजा असर रसूख़ हलाए ऐं NOC त मां वठी छॾी, ऐं मां प्रोग्राम बि मुंहिंजो कंफर्म हुयो। ऐं प्रोग्राम खां हिकु ॾींहुं अॻु में मूंखे मरहूम समेजो साहबु घुरायो, उन चयो त यार ऐं यूसुफ अली ॾाढो डिस्टर्ब आहे, ऐं मूंखे बि चयो अथई, ऐं कुझु पंहिंजी संगत खे बि चयो अथई त असलम खे चयोसि त मूंखे इन प्रोग्राम जो 50% शेयर ॾे। त मां साईं खे चयो, मरहूम खे, मां चयो मां सर 50% शेयर हुनखे छो ॾियां, इन्वेस्टमेंट मां थो कयां, होटल जो सॼो ख़र्चो मां थो भरियां, आर्टिस्ट मां थो घुरायां, सिंगर मां थो घुरायां, मां हुनखे कहिड़े बिहाफ ते पैसा ॾियां। चई उहो चवे थो त मुंहिंजो नालो यूज़ कयो थी। मुंहिंजो हुनजो नालो त यूज़ ई कोन कयो, मां त गामू सचार जो नालो यूज़ कयो आहे। गामू सचार त हिकिड़ो करेक्टर हुयो, हिकिड़ो ड्रामो हुयो जेको तव्हां कयो, ऐं तव्हां मूंखे चई सघो था असलम तूं मुंहिंजो सीरियल जेको आहे सो छो पंहिंजे जेको नाले ते होटल में अरेंज कयो आहे।
सो बहरहाल पोइ मूंखे ॾाढो दबाव पियो मरहूम असांजो साईं मेमू सिद्दीकी साहिबु जेको मुंहिंजो ईअं सम्झ त वॾो हुयो, मुंहिंजे मामे जो दोस्त हुयो, हिकु उन जो प्रेशर, ॿियो मरहूम फरीद नवाज़ बलोच उन बि सम्झायो मूंखे, वरी सलाउद्दीन तुनियो बि मुंहिंजो दोस्त हुयो, उन बि सम्झायो, मंज़ूर मुराद उन बि सम्झायो त यार ईअं न करां, हू ज़िद कई बीठो आहे न त हू हुते वॾो को गंद न करे विझे। पोइ बहरहाल मूं समीर साहिब खे चयो, मूं चयोसि हाणे मां वधीक कुझु नथो करे सघां, हा बाक़ी जीअं भाईजान जी ख़्वाहिश आहे त मां हुनखे कुझु पैसा ॾियां त मां हुनखे 20,000 रुपया ॾेई सघां थो। उन ज़माने में 20,000 रुपया ॾा हुया। सो बहरहाल 20,000 ते उहो राज़ी कोन थियो ऐं पोइ वरी चयईं त भला मूंखे गाॾीअ में नवां टायर बि विझी ॾे। हाल साईं, पोइ मूं चयो त यार हाणे ख़्वामख़ा को फ़साद न थी पवे, भला मूंखे गाॾीअ जा नवां टायर बि विझी ॾिना, 20,000 रुपया हुनखे कैश मां ॾिनी उन ज़माने में। दैट वॉज़ 1996 मुंहिंजो ख़्यालु, 95 या 96 हुयो। बहरहाल शो थियो मुंहिंजो, मोइन अख्तर हुनजो कंपेयर हुयो, ॿिया बेशुमार ज़बरदस्त क़िस्म जा असांजा सिंगर्स हुया ऐं उन में मां गम सोचार जे नाले सां इहो शो कयो। काफ़ी पॉपुलर शो थियो ऐं भाईजान खे बि मूं इनवाइट कयो, पर उहो कोन आयो, सिर्फ़ु ॿाहिरां आयो, पंहिंजा पैसा वठी हले वियो। मुंहिंजो ठीकु आहे, को मसइलो न आहे। सो बहरहाल मां हुनजी काफ़ी इज़त कंदुसि। जॾहिं हुनजी डेथ थी त मां इहा ज़्यादती हुनखे मां माफ़ु करे छॾी, छो त मरण वारे सां हाणे माण्हू कड़ा इख़्तिलाफ़ु कंदो। ऐं ॾाढो सुठो इंसानु हुयो, ॾाढो सुठो इंसानु हो, एतिरो ई सुठो एक्टर बि हुयो ऐं PTV जा सभई प्रोड्यूसर उनखे पंहिंजे ड्रामे में खणंदा हुआ ऐं उहो ड्रामे जी कामयाबी में शुमारु थींदो हुयो। सो दोस्तो, यूसुफ अली मरहूम जो जेको नंढड़ो उनजी जेका बायोग्राफी आहे उहा मां तव्हांखे ॿुधाई आहे। थी सघे त किथे मूंखां का ग़लती थी हुजे, मां माफ़ी थो घुरायां, पर मूंखे जेतिरी ख़बर हुई या जेतिरो मूंसां उहो शेयर कंदो हुयो, मां इहा तव्हांखे ॿुधाई। छो त असांजी जेका सर्कल ई एक्टर आहिनि उन ज़माने में, उन में मरहूम रशीद सुमरो साहिबु हो, मंज़ूर मुराद हुयो ऐं अदा मेमू सिद्दीकी हुयो ऐं सलाउद्दीन तुनियो हुयो, मरहूम गुलाब चांडी हुई, असांजी सर्कल हूंदी हुई। सो बहरहाल सुठो थियो जो उहो हिकिड़ो सुठो वक़्तु हुयो। सो दोस्तो, इहो वक़्तु बि गुज़री वियो ऐं मरहूम बि गुज़ारे वियो, उन सां गॾु असांजा ॿिया आर्टिस्ट बि गुज़ारे विया, अदा मेमू सिद्दीकी गुज़ारे वियो ऐं गुलाब गुज़ारे वियो, मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त हुयो। सो साईं फरीद नवाज़ बलोच साहिबु गुज़ारे वियो, मंसूर बलोच गुज़ारे वियो, ख्वाजा अकमल असांजो सुठो दोस्त हो, उहो गुज़ारे वियो। सो आर्टिस्ट आया, पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे हलिया विया, असांखे बि हिकु न हिकु ॾींहुं हलणो आहे। सो थी सघे थो हाणे मां अॼु यूसुफ अली मरहूम जी बायोग्राफी थो ॿुधायां, सुभाणे ॿियो को आर्टिस्ट मुंहिंजी बायोग्राफी तव्हांखे ॿुधाए। अलाह साईं माफ़ु करे, अलाह साईं सभिनी खे पंहिंजे रहमत जे हेठि रखे। सो जेकॾहिं मुंहिंजो तव्हांखे हीउ व्लॉग पसंदि अचे, जिन दोस्तनि मूंसां फरमाइश कई हुई त मूंखे एप्रिसिएशन न खपे, मूंखे तव्हां लाइक कजो ऐं शेयर करियो दोस्तनि में ऐं मुंहिंजे चैनल खे थोरो अॻिते वधाइजो, जो मुंहिंजो चैनल जी ग्रोथ जेका आहे सा घटि थी वई आहे। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच।